ज़िले के ॿिन्ही तालुकनि चंबड़ ऐं जंडोमरी जे जेके मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणी जेका सूरत हाल आहे ऐं उते जेके आबादगारनि सां मसइला आहिनि उन जे हवाले सां असांखे आगाह करे रहिया हुआ त पाणी जी जेका खोट आहे उहा शिदत अख़्तियार करे वई आहे। हाणे असां सां टंडो अलायार खां लाइन ते मौजूदु आहे सारिक अॻवान फिदा हुसैन चौहान। फिदा हुसैन चौहान साहब, तव्हां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॾिठो हूंदो त आबादगारनि जा जेके मसइला आहिनि न सिर्फ़ु टंडोलाल पूरी सिंध में जेको आबादगारनि सां ई मसइला रहिया आहिनि ऐं कुझु वक़्तु पहिरियां पाण जेको प्रोग्राम कयो त भाण जी जेका खोट हुई उन जे हवाले सां ऐं जेको तालुके झंडोमरी में 8000 खां मथे जेका आबादी आहे उहा सिम जे वर चढ़ी वई आहे ऐं हिन वक़्तु ख़ासि तौर ते टंडोलायर जे ॿियनि तालुकनि में त पंहिंजी जॻह में, पर चंबड़ में जेका सूरत हाल इंतिहाई ख़राबु सूरत हाल पैदा थी वई आहे ऐं पाणी जी जेका आहे पीअण जी लाइ बि आवाम जेका उतां जी आहे सख़्तु परेशान आहे। त इन समूरी सूरत हाल खे तव्हां कीअं पिया ॾिसो? बिल्कुलु अलीज़ा साहब, पहिरीं त तव्हांजी महिरबानी, तव्हां अहम इशू ते असां खां सवाल पुछियो आहे ऐं सिंध एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल जेका तंज़ीम आहे आबादगारनि जी, इन सदाईं नंढनि आबादगारनि जो आवाज़ उथारियो आहे। पोइ उहो कमंद जे अघ जो हुजे या इम्पोर्ट एक्सपोर्ट जो मसइलो हुजे आबादगारनि जे फसलनि जो, या भाण ॿिज दवाउनि जो मसइलो हुजे ऐं पाणी जो मसइलो हुजे। हिन खां अॻु में बि पाणी जे इशूज़ ते सिंध एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल जेका असां वॾी जिदोजहद रही आहे ऐं हिन वक़्तु जेका कंडीशन आहे पूरी सिंध में, बिलख़ुसूस जेको तव्हां मूंखां सवाल कयो आहे चंबड़ जे असांजे आबादगारनि जो, त चंबड़ जो आबादगार असांजो सदाईं वीचारो जेको सो पाणी जे हवाले सां सरापा एहतिजाज रहियो आहे। उन में चाकर, माइनर, ज़ौर जा जेके असांजा आबादगार जेके आहिनि उहे असां सरापा एहतिजाज हथा के असां मातम कंदे हुनखे ॾिठो आहे। हुन पाणी जी अणहूंद ख़िलाफ़ ज़ंजीरनि जा मातम करे ऐं हुकुमराननि ताईं इहे मैसेज मोकिलिया आहिनि त हिते जेको सो आहे जेको असांजो आबादगार जेको सिंध जो वाली वारिस आहे, सिंध जी 70% जेका मैशत आहे उहा ज़राअत ते जेको सो उनजो दारोमदार आहे, पर असांजो आबादगार जेको आहे त सदाईं सरापा एहतिजाज रहियो आहे। चाकर शाख, माइनर, ज़ौर जे शाख जे आबादगारनि सां उहो वेदर आहे त उते जे पूछल जो जेको पाणी आहे उहो उते बिल्कुलु खारो आहे, जेको पीअण जे क़ाबिल न आहे ऐं उहे पीअण जे क़ाबिल जेकॾहिं पाणी न आहे त पोइ उहो खारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। हिन वक़्तु चंबड़ में एड्स जा जेके पेशेंट उहे ज़ाहिर थी चुका आहिनि। कारी साई जेका आहे सा उहा बिल्कुलु माण्हुनि खे उते वकोड़े वई आहे। माण्हू जेको सो जंहिं पासे पीअण जे लाइ पाणी न हुजे ऐं ॿिए पासे जेको सो उहो ई असांजो जेको ग़रीब मारूअड़ो वरी जेकॾहिं सरकारी अस्पतालनि में वञे त उते उनखे डिस्ट्रीन जी गोरी बि न मिले, उहे बि कामोरनि जी नज़र थी वञे। त हिन वक़्तु जेका सूरत हाल जेका आहे सा बिल्कुलु क्रिटिकल आहे ऐं अफ़सोस कुन सूरत हाल इहा आहे त रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में जंहिं पासे ईद जूं माण्हू ख़रीदारी करे रहिया हुआ, माण्हू जेके फैमिलीज़ जेके हुयूं, जेके ख़वातीन हुयूं, हिकिड़े पासे हे जेके पंहिंजो जेके सर्द माण्हू आहे या जीअं खणी चइजे त कामोरा जेके हुआ उहे पाण पंहिंजनि बचड़नि सां गॾु उहे वॾनि वॾनि मालनि में ख़रीदारी करण नज़र पिया आया। ॿिए तरफ़ असांजो आबादगार जेको आहे सो सरापा एहतिजाज ऐं रोडनि ते मातम कंदे नज़र आयो। उन वक़्तु बि 29 रोज़े ते सिंध एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल जो मरकज़ी अॻवान अलीपल साहब, मीर मुर्तज़ा ओठो साहब ऐं निहाल लाशारी साहब समेत असांजी ॿी जेका क़यादत हुई बचल आइज़त साहब, सभु असीं उते उन वटि पहुतासीं ऐं असां उन्हनि खे ॿुधायो त बाबा ही असीं जेके तव्हांजे बिल्कुलु असीं तव्हांजो आवाज़ु असांजे असीं लाॻापियल आबपाशी अमलदार त न आहियूं, असीं MP MLA त न आहियूं, पर असीं तव्हांजो जेको आवाज़ु आहे सो पंहिंजो कोर्टनि ताईं खणी वञी सघूं था। कोर्ट में असीं जेको तव्हांजी आइनी पटिशन बि दाख़िल करियूं था, उन्हनि सां गॾु असीं धरणे में एहतिजाज में शामिल थी सघियासीं। ऐं ॿिए पासे हली सघां तोखे ॿुधायां त हिकिड़ी कोठी असांजी एहतिजाज जी ऐं ॿी ताक़त हूंदी आहे हुकुमरान जी। त उहो हुकुमरान जेकॾहिं असांजा जेके मिनिस्टर आहिनि, हिन वक़्तु असांजा 2 नुमाइंदा आहिनि, हिकिड़ो MNA साहिबु आहे, 2 MPA साहिब आहिनि। जेकॾहिं उहे MPA MNA साहिब वञी उन उते आबादगारनि जे रुॻो हॾो खीची उते पहुचनि त एतिरो को बि वॾो मसइलो कोन्हे त आबपाशी जो सेक्रेटरी उते अची सघे थो। आबपाशी जा जेके कामोरा आहिनि, दारोगा, सर्वेल, इंजीनियर, उहो उते हिकिड़ी पंहिंजी फ़ोन कॉल ते बि घुराए सघंदा। पर मूंखे अफ़सोस सां इहो चवणो थो पए त बजाए जेको सो उन्हनि वटि उते वञण जे लाइ त अॼु हिकिड़े MPA साहिबु असांजे जेको सो उन पंहिंजे हाउस ते हिकिड़ी मीटिंग सॾी आहे ऐं ॿिए पासे उहे आबादगार वीचारा उते सरापा एहतिजाज आहिनि। इहा असां आबादगारनि जी तज़लील बि आहे त हिकिड़े पासे असीं सरापा एहतिजाज हुजूं ऐं असांजा जेके MPA मौज़िज़ साहिबान आहिनि उहे बजाए जो उते असांजो ॾुख हाल पुछण जे बजाए पंहिंजनि जेको हाउसिस ते असांखे घुराए ऐं इहे ई जेके कामोरा अॼु मूं ॾिठा त उते जेको सो असांजो मौज़िज़ जीअं
डिप्टी कमिश्नर साहब बि वेठो हो ऐं SSC साहब बि वेठो हो, ॿिया इरिगेशन जा अमलदार वेठा, पर इहे जेकॾहिं उते आबादगारनि वटि वञी ऐं उनजो हाल वञी पुछंदा त इहो वधीक बहितर हो, हुननि जी हौसला अफ़ज़ाई थिए हा ऐं हुननि जे जेके लिङनि ते जेके हुआ जेके ज़ख़्म हुआ उन्हनि में कुझु आराम थिए। पर अफ़सोस कुन सूरत हाल इहा आहे त अहिड़ी का बि सूरत हाल हेसि ताईं न थी आहे जो उते वञी को ॿिया त कई दोस्त जेके हिते काई आबादगारनि जूं तंज़ीमूं नंढियूं हुजनि या वॾियूं हुजनि उहे उते पहुता आहिनि, असीं बि उते पहुता आहियूं, पर हुननि जो जेको हाल जेको आहे त हाल हुननि जो मसइलो जेको हल तॾहिं थींदो जॾहिं उते वञी ऐं कामोरो पहुचंदो ऐं वञी उते बीहे। इरिगेशन जो जेको सेक्रेटरी आहे उनखे इहा ॾिसण में ॻाल्हि कोन्हे कि भई आबादगार जेके हेतिरो वक़्तु थियो आहे उते एहतिजाज था कनि, उहो वञी उते बीहे 5 मिंट वञी उते पहुचे त भई छा मसइलो आहे त पाणी मसइलो हल थी वेंदो हली। पर अहिड़ी जेका असां का बि सूरत हाल कोन्हे। आबादगार जेको आहे चंबड़ जो बिलख़ुसूस पूरे सिंध जो हींअर तमामु घणो परेशान आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी फिदा भाउ। ऐं ख़ासि तौर ते जेको ताज़ो हींअर तव्हां ॾिसो हूंदो त पंजाब खां जेको सिंध जे हिसे जे पाणी जे हवाले सां गुज़िरियल ॾींहुं शर्जील इनाम मेमन सूबाई वज़ीर आहे, उन पारां बि इहा दावा कई हुई त 6000 खां मथे क्यूसेक कुझु पाणी आहे जेको सिंध जे हवाले पंजाब करे रहियो, त उन खां पोइ तव्हां छा पिया ॾिसो त बाक़ी सिंध शर्जील साहब जो जेको बयान आहे, शर्जील साहब खे इहो ॾिसण में अचे त हिते ई जिते ओस्मान शाह हुई आहे इन जे लॻभॻि हिते जेके शाखूं आहिनि, पाण मिसाल था वठूं पंहिंजो टंडो आदम ब्रांच जेका आहे वरी हेठि वञी मेल शाख थिए थी त उते कई जेके हिन ते लिफ्टूं हलनि पियूं, ट्रैक्टरनि जा फ़ोटू सोशल मीडिया ते वायरल थी विया आहिनि। पंजाब त हिते इहो लॻो पियो आहे पहिरीं त असीं सिंध वारे पंजाब खे रोकियूं, पहिरीं त असीं चाकर वारे पंजाब खे रोकियूं, जेको चाकर जो मुंड पाणी पीए थो, चाकर जो पूछड़ जेको आबादगार आहे उहो मातम करे थो। पहिरीं त असीं माइनर ऐं मीराखोरीअ जे जेको पंजाब खे रोकियूं, जेको मुंड जो आबादगार पीए थो पूछड़ जो। सवाल इहो पैदा थिए थो त पंजाब जो आहे, जेकॾहिं पंजाब जो मसइलो आहे त उन सां बि असांजो जहिड़ो आहे, जेकॾहिं हिते जी सिंध में जेका पंजाब आहे त उन सां बि असांजो जहिड़ो आहे। हिते थिए ईअं थो त जेको आबादगार पाणीअ जे लाइ आवाज़ उथारे थो उन ते FIR कटी वञे थी। मुंहिंजो सुवालु आहे हिते जी इंतिज़ामिया खां त असांखे ॿुधायो त कहिड़ो 500 एकड़ जो आबादगार आहे जंहिं ते तव्हां FIR कटी आहे। FIR कूड़ी जेका कटी वञे थी खाना पूरी करण जे लाइ, उहा असांजे नंढड़े आबादगार ते 15 खां 16 खां 20 एकड़नि जे आबादगार ते असांजे हारनि ते FIR कटी वञे थी, पर उन्हनि कामोरनि ते नथी कटे वञे थी जिन जा सेक्टर सरेआम लिफ्टूं वाहे रहिया आहिनि ऐं पाणी जा जेके मोगा जेके आहिनि उन्हनि मां मेहियूं उकिरी वञनि, उते FIR नथी कटिजे। FIR बि उन ते कटिजे थी जेको मज़लूम आबादगार पंहिंजे पाणी पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ उथारे थो। त हाणे छा लाइ मतलब आख़िरकार कल्ह तव्हां जेको विज़िट कयो झंडोमरी जी मुख़्तलिफ़ शाखुनि जो ऐं ख़ासि तौर ते टंडो लहर जी जेका तमामु सूरत हाल हाणे तव्हां उन खां वाक़ुफ़ु आहियो एज़ ए सारिक अॻुवाण जी हैसियत सां ऐं तव्हां उन्हनि सां मिलिया आबादगारनि जो छा लाइ अमल आहे त वाक़ई या हू इन इंतज़ार में वेंदा त मथां बलदियाती इलेक्शन आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी हू पंहिंजे तरीक़े सां हिकु आबादगारनि खे यकीन दहानी कराईंदी त वाक़ई उन्हनि जा मसइला हल कया वेंदा, या तव्हां सारिक अॻुवाण उहो ई साॻी जिदोजहद जंहिंमें पहिरीं कराची ताईं विया हुआ त आबादगारनि खे छा उहो माइल करे सघंदा त उहे आबादगार तव्हां सां गॾु हलनि या कोर्टुनि ताईं उहे पंहिंजा मसइला खणी हलनि, उतां खां के मसइला तव्हांजा हल थी सघनि? आबादगारनि जो साईं जेको सॾु हूंदो उहो असांजी अखियुनि ते आहे। असां पहिरीं चंबड़ जो जेको सो असां विया आहियूं उन आबादगारनि जे धरणे में, उन खां पोइ कल्ह असां झंडोमरी जी टंडो सूबरो 2 शाख, बुफाड़ जी हदेकी शाख, मेल शाख, लूड़ी शाख, सुनहरी शाख, केई शाख, कलर शाख, चीरिया शाख जे असां कल्ह असां 9 शाखूं असां विज़िट कयूं आहिनि। उते जे पुछड़ बिल्कुलु पाणी कोन्हे को, उते जे आबादगारनि खे असां वञी पंहिंजो इहो ॿुधायो त बाबा तव्हां तव्हांजो बुनियादी हक़ आहे, तव्हां हिन जे लाइ उथो ऐं असीं छा था हिन में करे सघूं, असीं कहिड़ो रोल अदा करे सघूं, इहो बि असीं हुननि खे ॿुधाया आहियूं त जेको तव्हांखे पंहिंजे हक़ जे लाइ तव्हांखे पंहिंजी शाखुनि जे हिते पुछड़ जे लाइ पाणी पहुचाइण जे लाइ तव्हांखे जेकॾहिं सिंध हाई कोर्ट में जेकॾहिं हिकिड़ी आइनी पटिशन फाइल करण वञूं था त उन मां तव्हांखे फ़क़ति पंहिंजे 7 फारम जी फोटो कापी पंहिंजे शनाख्ती कार्ड जी कॉपी खणी तव्हां असां सां रुजू करियो, असीं कानून जो दरवाज़ो खड़काईंदासीं ऐं जेकॾहिं आबादगार जेकॾहिं बीहंदो त आबादगारनि खे ऐं मीडिया खे टंडे लहर जी डिस्ट्रिक्ट खे इहा वाज़े तौर ते ख़बर आहे त सिंध एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल उहा तंज़ीम आहे जेका आबादगारनि जे हक़नि जी जदोजहद जे लाइ पंजाब असेंबलीअ ताईं ऐं बिलावल हाउस ताईं, कराची प्रेस क्लब ताईं ऐं हर उहो एहतिजाज असीं करे चुका आहियूं जेको बि आबादगारनि जे हक़ में हूंदो असीं बिल्कुलु हुन जे लाइ उन सां गॾु थियण जे लाइ तयारु आहियूं। ठीकु आहे फिदा भाउ, वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढियो। ज़िले में ख़ासि तौर ते सारिक अॻुवाण फिदा हुसैन चौहान ज़रात जे हवाले सां ऐं ज़रात के जेके पहुतल नुक़सान आहिनि मजमूई तौर ते आबादगार जेके सरापा एहतिजाज बणियल आहिनि
उन जे हवाले सां जेको उन्हनि पारां विज़िट कयो वियो उन जे हवाले सां ॿुधायो त हिन हीअ हुई मजमूई सूरत हाल टंडोला लायार ज़िले में पाणी जी जेका खोट आहे उहो शिदत अख़्तियार करे ख़ासि तौर ते चंबड़ जेको तालुको आहे उहो ज़रात जे हवाले सां काफ़ी हद ताईं पहिरियां मुतासिर थियो ऐं हिन महिल ताईं जेको आहे पाणी जी जेका मजमूई सूरत हाल आहे उते जेको असांजो मक़ामी रिपोर्टर हादी बिश्क लेगारी अपडेट कयो त आबादगार जेके मुसलसल सरापा एहतिजाज रहिया आहिनि तंहिं बावजूदि उतां जा जेके MP MNA आहिनि तोड़े अॻूणो सूबाई मिनिस्टर रही चुको इमदाद पिताफ़ी पारां बि फ़िल वक़्तु आबादगारनि खे को अहिड़े क़िस्म जी यकीनदानी न कराई वई जंहिंसां उहे एहतिजाजी मुज़ाहिरा ख़तमु थियनि ऐं आबादगारनि जी जेका बेचैनी आहे उहो ख़तमु थिए ऐं असांजो मक़ामी रिपोर्टर इहो ॿुधायो त आबादगारनि पारां जल्दी लाइमल जोड़े जेको आहे सिंध असेंबली जे अॻियां एहतिजाज रिकॉर्ड कया वेंदो ऐं उतां खां पंहिंजा जेके मसइला आहिनि हल कराया वेंदा। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मथां बलदियाती इलेक्शन बि वेझो आहे ऐं सिंध सरकार ख़ासि तौर ते वफ़ाक़ में पिणु गॾियल हुकूमत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नून लीग जी उन जे हवाले सां केतिरी हद ताईं जेका सिंध जो जेको आबादगार उनखे रिलीफ मिली सघंदो ईंदड़ ॿिए प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।